नाज़रीन हेडलाइंस वारी वाक़िया आगे कंदासीं। सिंध सरकार फोती कोटा ते 17 खातनि में 375 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि क़ौमी फोती कोटा बाबति इजलास नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि जी शिरकत कई। इजलास में 17 खातनि में 375 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़राअत खाते में 7, कॉलेज एजुकेशन में 14 ऐं सिहत खाते में 62 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। आफ़ाशी खाते में 35, बल्दियाती खाते में 52 ऐं स्कूल एजुकेशन में 172 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वर्क सर्विस में 7, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में 2, एक्साइज में 2 ऐं फॉरेस्ट खाते में 12 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। चीफ सेक्रेटरी सिंध पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फोती कोटा केस जल्द हल करण जी हिदायत कई वई आहे। चीफ सेक्रेटरी पारां समूरनि डिप्टी कमिश्नरनि खे DRC जा इजलास करण जी हिदायत कई वई आहे। अवां क्या गखीं पिया। सिंध सरकार फोती कोटा तहत 17 खातनि में 375 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फोती कोटा बाबति अहम इजलास नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में 17 खातनि में 375 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़राअत खाते में 7, कॉलेज एजुकेशन में 14 ऐं सिहत में 62 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई।